जी नाज़रीन, लखे मुरीदन जी जमात हज़रत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जे गादी नशीन मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला अदब सियासत तोड़े रूहानियत में वॾो नालो आहे। संदसि सियासी अदबी पोरे ऐं ज़ाती ज़िंदगी बाबति ॾिसूं था धरती टीवी मटियार जी रिपोर्टर फरहान शेख जी हीअ रिपोर्ट। महिरबानी ॿी त भई पर मुंहुं ॾेखारण खां बि इहो भले मशहूरु आहे ऐं अञण ॿाहिरियां तुंहिंजी वातूं निहारियां उहो भले मशहूरु अथनि। मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जो जन्म 4 अक्टूबर 1919 ते हाला नवा में मखदूम मोहम्मद सिद्दीकीअ जे घर में थियो। पाण हज़रत गौसुल हक मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जे 15 सजादा नशीन मखदूम गुलाम मोहम्मद साईं रहमतुल्लाह अलैह जा फर्जंद आहिनि ऐं हज़रत गौसुल हक मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह खलीफा अव्वल हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्ह जे औलाद मां आहिनि। हज़रत मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ज़माने जा गौस ऐं मुजद्दिद हुआ। हज़रत गौसुल हक मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जो जारी कयल सिलसिलो सरवरी सहरवर्दी सिलसिले जे नाले सां मुल्काने मुल्क मशहूर आहे। इन सिलसिले सां वाबस्ता तइदाद संदन ज़माने में 9 लख शुमार कयो वियो। इन करे हिन सिलसिले खे 9 लखी गोदड़ी सॾियो वेंदो आहे। मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जे वालिद मखदूम गुलाम मोहम्मद दिसंबर 1944 ते वफ़ात कई। उन बाद मखदूम तालिबुल मौला सजादा नशीन थियो। तंहिं वक़्त संदन ॼमार 25 साल हुई। मखदूम तालिबुल मौला खे शायरी अदब ऐं राग सां नंढपण खां ई लगाव हो। 1944 में संदन वालिद साहब जन जो इंतकाल थियो। वो 1944 तां वठी 1993 ताईं पाण दरगाह जा सजादा नशीन थी रहा ऐं इल्मी अदबी ख़िदमतूं क़ौमी सियासी ख़िदमतूं ऐं पंहिंजे जमायत जूं ऐं ओड़े पाड़े जी ख़िदमतुनि में 1993 ताईं पाण ख़िदमतूं अंजाम ॾिनो। साईं वॾनि इंतिहाई नंढी उमिरि में शायरी शुरू कई। मंठार फ़क़ीर राजड़ जा बेत ॿुधाऊं, पोइ उन्हनि जा बेत ॿुधी शौक़ु थियो त शायरी कयूं। पोइ आउं सम्झां थो त 11-12 साल उमिरि हूंदी या उन खां नंढा हूंदा तॾहिं शायरी शुरू कयूं ऐं 20 खनि किताब संदन शाया थियल आहिनि ऐं ॿिया किताब आहिनि जेके असां तञा रखिया आहिनि जेके पाण तरतीब ॾेई विया त ही बि शाया कराइजनि। जीअं साईं खे असां इलाही ख़ूबियूं ॾिनियूं ऐं पंहिंजा मौसीक़े जूं हिकु ॿ धुनूं आहिनि जेके साईं पाण ठाहियूं ऐं उहा जमीलुद्दीन आली उहा ॿुधाईंदो हो ऐं जमीलुद्दीन आली उहा ॻाईंदो बि उहा धुन ऐं चवंदो त हीअ साईं तालिबुल मौला ठाही आहे। त मौसीक़े में बि संदन वॾो रोल हो। हीअ सियासतूं वज़ारतूं ऐं हुकूमतूं अचणियूं वञणियूं आहिनि। हू असांजो ख़ानदानी वरसो आहे। इलाही हुन जा कलाम आहिनि ऐं महिरबानी ॿी त भई पर मुंहुं ॾेखारण खां बि इहो बि इलाही मशहूरु आहे ऐं अङण ॿुहारियां तुंहिंजूं वातूं निहारियां उहो बि इलाही मशहूरु अथनि। इहे जेकॾहिं सोचिबो त पोइ इलाही यादि अची वेंदो हुयो। इलाही कलाम संदन अहिड़ो आहे ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो उन में सिंधीअ जे पहाकनि खे इलाही इस्तेमालु कयो अथनि। सिंधी ज़ुबान जा पहाक ऐं आम चवणियूं शाह भिटाई जे शेरनि जा उन में हवाला त हिकिड़ी अवामी शाइरी थी वई आहे। साईं बि ओड़ी शाइरी कंदा जेका माण्हुनि खे वणे। सो इहो वॾो एज़ाज़ आहे। ऐं चवंदुसि त उहे रूहानी ख़िदमत बि कनि ऐं पंहिंजे ॿोलीअ जी पंहिंजे देश जी पंहिंजे वतन जी उहा ख़िदमत कनि ऐं कोशिशि इहा कनि त अलाह साईं जा जेके फ़र्ज़ आहिनि जेके अलाह साईं रखिया आहिनि माण्हुनि ते उहे अदा कनि। उहे अदा कंदा त असांजो बि हक़ अदा थींदो ऐं हुननि खे भला साईं वधीक ताक़तवर कंदो तौफ़ीक़ ॾींदो। मखदूम मोहम्मद ज़मा पंहिंजो तख़ल्लुस तालिबुल मौला रखियो ऐं तालिबुल मौला जो पायो पियो जंहिंजा पाण सरपरस्ते आला हुआ। हिन बज़्म जो कम सिंधी अदब जी संभाल ऐं वाधारो हो। जिन में हिकिड़ो शेर त एॾो मशहूरु रहियो आहे जीअं आहे त अगरि ख़िदमत करण जी न आहे ताक़त तालिबुल मौला त पोइ
मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। 1957 में घोटकी कॉन्फ्रेंस में खेस जमियत शोरा जो सरपरस्त आला सां गॾु सदर पिणु चूंडियो वियो ऐं ही 1 यूनिट ठहण खां अॻु सिंध असेंबली जो मेंबर पिणु हो। मखदूम पंहिंजे अवाम लाइ सरहदी जमात लाइ तमामु घणी जाको कयूं ऐं कुझु इहा हूंदी हुई त हर माण्हू हर क़ौम जो माण्हू ख़ुशि रहे शाद आबाद रहे ऐं कंहिंखे बि का शिकायत जेका असां न थिए। पंहिंजी इहा तरबियत क़िबला मखदूम शफ़ीक़ ज़मान साईं जिन खे बि ॾिनो, उन्हनि बि पंहिंजी साॻी पंहिंजे वाद साहिब जी तरबियत ते अमल कयो। लेकिन साईं जो पंहिंजो अंदाज़ हूंदो जो माण्हुनि सां बाक़ाइदे मेल मुलाक़ात जो सिलसिलो बाक़ाइदगी सां रखंदा हुआ ऐं टाइम जी पाबंदी जो हिसाब किताब धीरे पाण बंगले थींदा, कंहिंखे टाइम ॾींदा ॾियलु हूंदो त अची चवंदा हुआ नौकर खे त बाबा फलाणो माण्हू अचिणो हो, ख़बरचार वठो आयो आहे या कोन आयो आहे, छा आहे इहो इंतज़ारु कंदा हुआ उन माण्हूअ जे अचण जो। पोइ जॾहिं ईंदो तॾहिं उन सां मुलाक़ात थींदी ऐं बाक़ाइदे ख़ुशगवार टाइम निकिरंदो ऐं उहो जेको सुवाल ईंदो उहो बाक़ाइदे ख़ुशि थी वेंदो ऐं हर माण्हूअ जो मसइलो हल थी वेंदो। ख़ानदानी ख़ानदानी सिलसिलो पंहिंजा शाइरी जो आहे। पहिरीं साईं ग़ुलाम साईं जन हूंदा हुआ वालिद साहिबा, उन खां पोइ वरी क़िबला मखदूम अमीन फ़हीम साहिब साईं जन थिया, मखदूम ख़लीक़ साईं शाइरी कई, मखदूम सईद ज़मा साईं आतिफ़ जे नाले सां तख़ल्लुस सां शाइरी कई। ॻाल्हाईंदा हुआ बाक़ाइदे कम वारो ऐं माक़ूल ॻाल्हाईंदा। पाण 40 वारे ॾहाके खां वठी 1960 ताईं 4 भेरा म्यूनिसिपल कमेटी हाला जो चेयरमैन ऐं 1960 में बल्दिया हाला जो पहिरियों चेयरमैन मुंतखब थियो। पाण पहिरियों भेरो जनरल अयूब ख़ान जे दौर में ऐं ॿियो भेरो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो। 1953 में सिंध असेंबली जो मेंबर पिणु रहियो। 1969 खां पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कयई ऐं खेसि सीनियर नायब चेयरमैन मुक़ररु कयो वियो। पाण ता हयात उन उहिदे ते रहियो ऐं पार्टी जो पहिरियों कन्वेंशन संदनी मेज़बानी हेठि हाला में थियो। मखदूम साहब जो 1 यूनिट टोड़ाइण ऐं 1983 में MRD जी तहरीक में बि अहम किरदारु रहियो। 52 अखरनि बदिरां 58 अखरनि जी तरतीब सां रदीफ़ रखिया, जिन में पाण ल, म, तनवीन, मीम गुन्ना, न ऐं ण जा 6 अखर वधाया, जिन जे वाधारे बाबति पाण दीवान जे महाग में तफ़सील सां दलील ॾिना अथनि। मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला रहमतुल्लाह अलैह 11 जनवरी 1993 ते वफ़ात। खेन हाला में मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह में दफनायो वियो। कैमरामैन ज़ुहैब ख़ासकैली सां गॾु फरहान शेख, धरती TV, मटिया। जी नाज़रीन, ख़बरुनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु थियो आहे हेडलाइन जो।